ठारू शाह खां रिपोर्ट करे रहियो आहे मीर फारूक डेरा। ठारू शाह में जिस्म ऐं जस्कम पारां ईरानी अमरीका इसराइल जी जंगबंदी ख़त्म कयो, इंसानियत जो क़त्ले आम बंद कयो, बरे सगीर में अमन कायम, सिंध जी धरती अमन थी चाहे जे उनवान हेठ एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें सियासी, समाजी, सिविल सोसाइटी ऐं मज़हबी अॻवाननि जी वॾे अंग में शिरकत। जॾहिं त रैली जी अॻवानी जस्कम जे अॻवाननि इरफान डाहिरी, आलम बालादी, खलील शर, ज़ुहैब अब्बासी करे रहिया हुआ, जंहिंमें अंजुमन ए शुहदा करबला जे सरपरस्ती आला सैयद अहमद शाह बुखारी जे साथियुनि समेत शरीक। उन मौके ते अॻवाननि रैली खे मार्केट चौक ते ख़िताब कंदे चयो त अमरीका ऐं इसराइल हिकदमि ख़िते मां जंग बंदी ख़त्म करे अमन अमान जो पैगाम ॾियो। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त अमरीका ऐं इसराइल आयतुल्ला ख़ामनई जे क़त्ल जी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। हुननि इंसानी हक़नि जे इदारनि खां इंसानियत जे क़त्ले आम जो नोटिस वठण जो मुतालबो था कयूं, जॾहिं त अॻवाननि रैली खे वधीक ख़िताब कंदे चयो त सिंध हज़ारे सालनि खां अमन, प्यार, मोहबत, भाईचारे जी धरती रही आहे। असां दुनिया खे इहो मैसेज था ॾियूं, अमन अमान कायम कयो वञे, ख़िते जी अवाम मां बेचैनी ख़त्म कई वञे। सिंध शाह लतीफ़, सचल सामी, मखतूम बिलावल जी, एम सैयद जी धरती रही आहे जेका अमन जो मुतालबो करे थी।